साईं मुंहिंजा बताए फ़क़ीर जा आपसे अजीब गुफ़्ता अजीब ॻाल्हियूं आहिनि। साईं हीउ किसो ॿुधणु वठां थो त हिकिड़े साल छा थियो जो वताए फ़क़ीर खे अची शौक़ु थियो त आउं बि ॿनी पोखियुमि। साईं वतायो फ़क़ीर सिफ़त माण्हू उन खे ॿनी पोखण जो अची शौक़ु थियो सो पाड़े वारे कंहिं माण्हू वटि वञी पहुतो ऐं उनखे चयईं त दा पाण ॿई ॼणा भाईवारी करे ॿनी पोखियूं था। उन हमरा बि ॾिठो त हाणे वतायो फ़क़ीर सिफ़त माण्हू आहे, जेकॾहिं भाईवारी करे थो त ठीकु आहे, ऐं त अॻई हारी आहियां, अॻई ॿनी पियो पोखियां। जेकॾहिं वतायो फ़क़ीर बि मूंसां गॾिजी थो पोखे त हिक खां ॿ भला। सो उन हमरा बि चयो अदा वताया ठीकु आहे। सो सही कंहिं ज़मींदार वटि विया ऐं हुते ॿनड़ी का हिकिड़ा अधु हथ कयाऊं ऐं ॿई ॼणा उन ॿनी मां जंग वठणु शुरू थिया। सी ॿ रड़ियुनि में अक्सर ईअं ई थींदो आहे, हर हंधि ॿनी पोखण खां अॻु में जंग किन किचिरो डब लाणा कढी उनखे साफ़ु कबो आहे। सो साईं वतायो फ़क़ीर ऐं उहो हारी ॿई ॼणा जंग वठणु शुरू थिया। जंग वॾे दंग कयाऊं, जंग वॾे जो दंग कयाऊं त उन हमरा वताए फ़क़ीर खे चयो त अदा वताया तूं वञ किथां टांडो खणी अच त आउं हीउ झंगड़ो गॾु करे वठां, पोइ हिनखे बाहि ॾेई साड़ियूं। साईं वतायो फ़क़ीर उतां निकितो, टांडो खणण लाइ रवानो थियो। होॾां पोयां हुन ग़रीब हारी शख़्स उहो साईं जंग कख किचिरो लाणा डब को छा साईं उहो गॾु कंदो रहियो। तव्हांजो वञी शाम थियो पर वतायो फ़क़ीर न वरियो। साईं उहो ग़रीब शख़्स निहारींदो रहियो त वतायो फ़क़ीर इझो थो अचे, पर साईं वताए अचण जी न कई। तव्हांजो सिजु लहण वारो वञी थियो। साईं सिजु लथो पर वताए फ़क़ीर जो पतो न पियो। ख़ैर उन ई ॾींहुं तूं हमरा इंतज़ारु करे करे हलियो वियो ऐं ॿिए ॾींहुं सुबुह साण उहो अची पंहिंजे मुंहुं सिर अची किथां माचिस पंहिंजे घरां खणी आयो ऐं पंहिंजे मुंहुं सिरां अची उहो सी कख किचिरो साड़ियाईं ऐं ॿनी जे पोख में लॻी वियो। ते वक़्तु गुज़रंदो वियो, पाणी जा वारा आया, वारींदो वियो, ॿिज पोखियईं, पोख जी रास थी वई, पर वतायो फ़क़ीर न वरियो। से मुंहिंजा ॻाल्हि ताकनि त अची पकी जो टाइम थियो, नेठि अन वढे साफ़ु करे ऐं हिकु हंधि गॾु करे हाणे साईं ॾींहुं बटाई जा ॿधियऊं। जीअं साईं अॼुकल्ह पाण वटि थ्रेशरनि जो दौरु आहे त कलाक में साईं अन निकिरे थो ऐं कटनि में लॻियो थो वञे, पर अॻे साईं ईअं थींदो हो जो साईं पट ते कणक खे हारबो हो, पोइ साईं सभु हारी आड़ा पाड़े वारा दोस्त गॾिजी करे बटाई कंदा हुआ ऐं पोइ हिकु अधु ख़ैराती मणद जो कटड़ो बि कटंदा हुआ। बहरहाल किसो को था सो साईं खैरनि सां उन हारी जो अन थियो ऐं बटाई जो टाइम अची थियो ऐं तव्हांजो वञी बताए फ़क़ीर खे ख़बर पई त सुभाणे फिलाणे हारी जी बटाई आहे। सो साईं जॾहिं वताए उहा ख़बर पई त वतायो फ़क़ीर सिफ़त माण्हू सो साईं हुनखे ख़बर हुई त सुबुह जो बटाई आहे। सो सुबुह साण ई ॿिए ॾींहुं टांडो खणी भॼंदो ओॾे ई रवानो थियो। वतायो फ़क़ीर साईं ओॾे ई रवानो थियो। जीअं ॿार खे वेझो पहुतो जिते कणक जी बटाई थियणी हुई, तां तकिड़ो हलणु लॻो। वतायो फ़क़ीर साईं तकिड़ो हलणु शुरू थियो। उहो हारी ऐं ॿिया हुते मौजूदु माण्हू उन खे ॾिसणु लॻा त वतायो फ़क़ीर ॿेड़ी अचे पियो। वतायो फ़क़ीर अची वेझो पहुतो, तव्हांजो वधीक तकिड़ो हलण जे करे ओचितो पेर थिड़की पियसि। पेर जो तिरकी पियसि त वतायो फ़क़ीर वञी किरियो। वतायो फ़क़ीर वञी किरियो त माण्हू दांह करे चयसि मार। वतायो फ़क़ीर किरी पियो आहे ऐं टांडो बि किराए छॾियो अथसि। वतायो फ़क़ीर सिफ़त माण्हू उन यकदमि वराणियो त अदा मारायो तव्हांजी इन तकड़ त आहे, अदा मारायो तव्हांजी इन तकड़ आहे। तो साईं वतायो फ़क़ीर कपिड़ा छॾे उथियो ऐं अची पहुतो ते उन हारी वतायो फ़क़ीर जा इहा गुफ़्ता ऐं ॿुधी ऐं इहो हाल ॾिसी ॿियनि माण्हुनि सां गॾु उहो बि खिलण में खेरो थी पियो। वतायो फ़क़ीर खे
पंहिंजे हाल सारूं अन पाणी ॾेई रवानो कयईं। ऐं वताये फ़क़ीर जे हिन गुफ़्ते मां उमेद आहे तव्हां मक़सदु बि हासिलु कयो हूंदो त वताये फ़क़ीर जे हिन गुफ़्ते जो असुलु मक़सदु हो छा। जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई आहे त कमेंट कंदा, वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, वधीक इन वीडियोज़ इन क़िस्म जी वीडियोज़ लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।